अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां फराशा। सभ खां पहिरियों हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। मुल्क में हिक ॾींहुं अंदरि कोरोना वायरस जा 999 नवां केस ज़ाहिर। कोरोना मरीज़नि जो अंग वधी 19,103 थी वियो। वायरस में मुब्तला मरीज़नि मां 23 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। फौतुनि जो अंग 440 ताईं पहुची वियो। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त ख़बर नाहे त कोरोना वैक्सीन कॾहिं ईंदी। 6 महीना या 1 साल कोरोना सां गॾु रहणो पइजी सघे थो। हिकमत अमली, डिसिप्लिन ऐं ज़िमेदारीअ सां मुक़ाबिलो करणो पवंदो। डंडे जे ज़ोर ते कोरोना जो मुक़ाबिलो नथो करे सघिजे। क़ौम जी हैसियत में ई मुक़ाबिलो करे सघूं था। चीनी सफ़ीर याओजंग चयो आहे त पाकिस्तान कोरोना वायरस ते जल्द कंट्रोल करे वठंदो। पाकिस्तान में कोरोना वायरस जा अक्सर मरीज़ जवान आहिनि। मरीज़नि में अलामतूं हल्कियूं ऐं इलाज आसान आहे। जैकबाबाद में कोरोना जा वधीक 4 केस ज़ाहिर। अंग वधी 58 थी वियो। 2 ॾींहं अॻु 37 ॼणनि जी टेस्ट मां 6 ॼणनि जी रिपोर्ट पॉज़िटिव अची वई। पिंगरियो जे ॻोठ सोबो चांडियो में चांडिया बिरादरी जे 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो। गोलियूं लॻण सबबु 2 ॼणा मारिजी विया।